सुहिणी यादि बाग़ 62। दरवाज़े ते रोकीअ जो पप्पा हुयो। रोकीअ खे ऑर्डर ॾिनो त अॼु आयशा सां मीटिंग फिक्स कई वई आहे। उन जे माता पिता सां बि असां मिलंदासीं। सभु कुझु तय आहे। तोखे पंहिंजे लाइफ जी कोई बि ॻाल्हि न ॿुधाइणी आहे ऐं तोखे हाई चवणो आहे। इन खां अॻिते कंहिं बि ॻाल्हि जो उल्लंघन बिल्कुलु बि न कजांइ। तोखे सख़्तु ऑर्डर अथई। साम्हूं कुझु बि रोकीअ जवाबु न ॾिनो। इन जो पप्पा जीअं ई मुड़ियो वरी वापसि मुड़ी करे चयो, रोकी जे इन ॻाल्हि खे कुझु बि ग़लति रूप ॾिनो अथई या आयशा खे उन जे परिवार खे कुझु बि ॿुधाईंदे त तुंहिंजी मम्मीअ खां हिकु दफ़ो पुछी लाइजांइ कि मां कंहिं हद ताईं वञी थो सघां। ठीकु आहे। ॿियो, रेवती ऐं उन जे पप्पा जी जेका हालति थींदी उन जो ज़िमेदार सिर्फ़ु तूं रहंदे। जे मुंहिंजो रूप अञा सम्झ में न अचई त हिकु दफ़ो पंहिंजी मम्मीअ खां पुछी छॾिजांइ। इन कड़क अंदाज़ में ऑर्डर ॾेई करे उतां हली वियो। रोकीअ दरवाज़ो बंदि करे पलंग ते वेही ॿई हथ मुंहं खे रखी सिर्फ़ु सोचणु लॻो। अखियुनि मां ख़ाली पाणी न निकितो। चवंदा आहिनि न, मर्द कॾहिं न रोईंदा आहिनि, रस्तो कढंदा आहिनि। पर रोकीअ जी त हींअर उहा हालत बि कान हुई। फ्रेश थी करे सिधो पंहिंजी मम्मीअ ॾे वियो ऐं पंहिंजी मम्मीअ खे समूरी ॻाल्हि ॿुधाई त पप्पा हीअं मूंखे चई विया आहिनि। रोकीअ जी मम्मी थोरी झटि ख़ामोश रही ऐं उनखे सम्झायो, हा, तुंहिंजा पप्पा जेको बि चई विया थी सही थी। तुंहिंजे पप्पा जो अञा तो रूप कान ॾिठो अथई। मां उन जी हर हरकत खां ॻाल्हि खां वाक़िफ़ आहियां। जे न मञा हा त मुंहिंजी हालत बि कुझु ख़राबी हुजे हा। तुंहिंजे पप्पा जो रुबाब, रुतबो, अभिमान, जिद, उन जिद में कंहिंसां ग़लति बर्ताव करणु, अॼु ताईं उन में फेरफार न आयो आहे। हाणे कान थो लॻे त कुझु फेरफार थींदो। मूंखे बि हर ॻाल्हि जी आदत पइजी वई आहे। तोखे बि शायदि ईअं ई करिणो पवंदो। मां तोखे चाहियां त बि साथ न ॾेई सघंदमि। रोअंदे रोअंदे उन रोकीअ खे सम्झाइण जी कोशिशि कई ऐं रोकीअ जो हथु पकड़े चयो, पुट, गिटे ते हथु रखियो, वरी वापसि चयो, तूं चओ ईअं मां कयां। मुंहिंजी ज़िंदगी त हाणे ख़लास थियण ते आहे, पर तुंहिंजी त शुरू थी थिए। तूं छा थो चई? सिधो रोकीअ चयो, मम्मी, जे मां हिन ॻाल्हि जो उल्लंघन कंदमि त रेवती ऐं उन जे पप्पा जे लाइ बि धमकी भरिया लफ़्ज़ पप्पा चई विया आहिनि। सच ॿुधाए, पप्पा तोसां बि ग़लति बर्ताव कंदा आहिनि? बसि कुझु बि जवाबु ॾेई सघे उन हालत में कान हुई। सिधो रोकीअ जी मम्मीअ चयो, पुट, जे मूंखे ज़ाल जो दर्जो बि ॾिनो अथई त उन में सिर्फ़ु रुबाब, अहंकार, रुतबो, पंहिंजे रुतबे लाइ कंहिंखे बि कुचले छॾणु, इहो तुंहिंजे पप्पा जी फितरत आहे। मां उन ॾींहं जी थी राह ॾिसां त तुंहिंजो पप्पा कंहिंजी दिलि जी ॻाल्हि सम्झे ऐं मञे, साम्हूं वारे खे बि इंसानियत जे रूप में सम्झे। पर शायदि हाणे त मां बि हारिजी पई आहियां। पर तोसां अन्याय थींदे नथी ॾिसी सघां। थी सघंदो त मां उल्लंघन ज़रूरु कंदसि, पर उन जो नतीजो केतिरो ख़राबु ईंदो मूंखे कुझु बि ख़बर कान्हे। जे तोखे विश्वास न हुजे त जे पाण इंडिया में हुआसीं, तुंहिंजी भेण बि अहिड़ी ॻाल्हि जी ज़िद कई हुई
ऐं उन जो नतीजो तमामु ख़राबु आयो हुयो ऐं तुंहिंजी भेण बि सुसाइड करे छॾियो हुयो। पुट, हाणे मां तोखे नथी विञाइणु चाहियां। उन दुख में मां काफ़ी बीमार थी पियसि ऐं असां देश छॾे हिते हली आयासीं। मुंहिंजी नज़रुनि खां तोखे बिल्कुलु बि दूरि करणु नथी चाहियां। मां बेशक चाहियां थी तुंहिंजो प्यारु तोखे मिले, पर तुंहिंजे पप्पा जे अहंकार अॻियां केर बि खड़ो नथो रही सघे। बसि मूंखे चिंता आहे त तोखे दुख मिलंदो या मूंखे दुख मिलंदो, उहो न, पर तुंहिंजो पप्पा रेवती ऐं उन जे पप्पा खे बि ओतिरो ई दुख ॾींदो। पुट, जेको तोखे करिणो आहे तूं कर। मुंहिंजूं सिर्फ़ु तोखे दुआऊं थी, मां कुझु बि अॻिते न करे सघंदमि। एतिरो दुखी ऐं रोइण वारे आवाज़ में चयो ऐं उतां उथी इन जी माउ रोईंदे रोईंदे रूम में हली वई। रोकी काफ़ी दुखी, कुझु बि सम्झी न सघे ऐं सिधो फ़ोन कयो। सिधो हुनखे चयो, मां मिलणु थो चाहियां। बसि एतिरो चई फ़ोन कटे छॾियो। इहो फ़ोन कंहिंखे कयो, कंहिंसां मिलणु वेंदो, अॻिते जे एपिसोड में पाण जल्दी ॿुधंदासीं।